साईं सदाईं करी मथे सिंध सुका, दो ठा दिता आलम सब आबाद। तंबूरे ते चिकलतार के शहादत जी आंगर सां जुम्बश लाखीने लखीनी धरती जे गोले ते नुक्ते जे बराबर सिंध जे सदके पूरी दुनिया खे दुआ। तारीख शाहिद आहे त असां केतिरा अमल परस्ते अदम तशद्दुद जा क़ाइल। तारीख शाहिद आहे जो माल गनीमत जड़न कुथन रीतन रस्मन जा मालिक मुख़्तलिफ़ मुल्कन जी फुरमार कंदा रहिया ऐं असां कंहिं बि मुल्क कंहिं बि खते ते कंहिं बि दौर में का फुट न कई। सिंधी जागो जे नाले में दोस्त वकार में तारीख जे दर ते दस्तक ॾिनी आहे। सा शामिल सिंध जा सिर्फ 5 डिस्ट्रिक्ट साल में 87 अरब 22 करोड़ जी आयल गैस। दोस्तों सिंध जा सिर्फ 5 डिस्ट्रिक्ट साल में 87 अरब 22 करोड़ जी आयल गैस। उनके बावजूद असां मुफ़लिसी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। थर में मौजूद कोयले जी मालिक सिंध जे 1600 सालन जी बजट जे मालिक जे बराबर आहे। थर में मौजूद कोयले जी मालिक सिंध जे 1600 सालन जी बजट जे मालिक जे बराबर आहे। थर जे कोयले जी मालिक के 6 करोड़ सिंध वासिन में तक़सीम करण सां हर हिक जे हिस्से में 1.25 करोड़ खां वधीक जनता। सिंध अज़ल खां शाहूकार आहे, पर उनजे बावजूद उनजा असली वारिस झोल झले रोज़गार ऐं पेट गुज़र जे वसीलनि लाइ बचाए। यह सूरत-हाल सिंध जी तारीख़ के नरड़ ते सवाल निशानी बणिजी उभरी आहे ऐं असीं सभु जवाबदार आहियूं।